चवण आहे त इख़्तिलाफ़नि सां अॻिते नथो वधी सघिजे। हाणे विञाइण लाइ वक़्तु नाहे। मुल्क खे सियासी बहिरान मां कढण जी ज़रूरत आहे। चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ दानिशमंदी ऐं पुख़्तगी जो मुज़ाहिरो करणो पवंदो। मुतहदी चैलेंजिस खे मुंहुं ॾेई सघिजे थो, परदेस सीड़पकारी आणणु बुनियादी मक़सदु हुअणु घुरिजे। नयनि पिढ़ियुनि जी ॻोल्हा लाइ कोशिशूं तेज़ करणियूं पवंदियूं। मईशियत जी बहाली लाइ सभिनी खे पंहिंजो हिसो विझणो पवंदो। समूरनि माण्हुनि ऐं सूबनि सां आईन तहत बराबरी वारो वर्ताउ थियणु घुरिजे। सदर आसिफ अली ज़रदारी जे ख़िताब दौरान मुख़ालिफ़ घुरिजो हंगामो, बैनर ऐं प्ले कार्ड खणी स्पीकर जी डाइस जो घेरा, नारेबाज़ी। उमर अयूब जो चवण आहे त गैर आईनी सदर पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे ख़िताब कयो। हुक्मरान आईन ऐं कानून जी लताड़ करे रहिया आहिनि। डेरा इस्माइल खान में हथियारबंदनि जी फायरिंग, कस्टम जा 4 एहलकार शहीद। सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े खे कड़ो सर्च ऑपरेशन। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां तुर्किया जे चीफ ऑफ जनरल स्टाफ जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी, दिफ़ाई सहकार, फौजी तरबियत ऐं इलाइक़ाई अमन बाबति ॻाल्हियूं दिफ़ाई शोबे में सहकार वधीक मज़बूत कंदे था। तरक़ी रिथाबंदीअ वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल फैज़ाबाद धरणे बाबति नओं पेंडोरा बॉक्स खोले छॾियो। संदसि चवण आहे त तहरीक लबैक सां पहिरियों मुआहिदो करे पोइ वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी खे आगाह कयो वियो। मुआहिदे में फैज़ हमीद ज़बरदस्ती शामिल थियो। वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी मुआहिदो ॾिसी एतिराज़ कयो। शाहिद खाकान अब्बासी वज़ीर जी इस्तीफ़ा ऐं फैज़ हमीद जे मुआहिदे में नाले जी मुखालफ़त कई। हुकूमत खे आगाह कयो वियो त मुआहिदो थी वियो, सयूं बि थी चुकियूं, हाणे पोइ ते हटणु मुमकिन नाहे। सिंध सरकार तरफ़ां हज़रत लाल कलंदर शहबाज़ी तोसी ऐं बहाली जो फ़ैसिलो। चीफ सेक्रेटरी आसिफ अहमद शाह जी सदारत हेठि आला सिदई इजलास। सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट ऐं ॿियनि जी शिरकत। सेवण शहर जो मास्टर प्लान तलब। हर क़िस्म जूं दख़लियूं ख़त्म करण जी हिदायत। चीफ सेक्रेटरी आसिफ अहमद शाह जो चवण आहे त कलंदर जी मज़ार खां बाईपास ताईं नओं रोड ठाहियो वेंदो। शहर जी ट्रैफ़िक जी बहितरी लाइ पार्किंग प्लाज़ा क़ाइमु कयो। मलीर जे इलाइक़े गदाब में फुर दौरान मज़ामत करण ते नौजवान बेदर्दीअ सां क़तल। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। नादरन बाईपास ते धरणो। MPA यूसुफ बलोच जी बि शिरकत। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार नोटिस वरितो। जवाबदार गिरफ़्तार करण जी हिदायत। वारसनि जो चवण आहे त नौजवान खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। शिकारपुर पुलिस जा 78 एहलकार ॾोहनि में मुलविस हुअण जो इंकशाफ। रिपोर्ट IG सिंध हवाले। SSP इरफान समेत जो चवण आहे त मंशियात जे विकिरे भत्ताखोरी में मुलविस पुलिस एहलकारनि खे ज़िले बदर कयो वेंदो। ॾोहारनि सां गॾु अवाम दुश्मन पुलिस एहलकारनि खे बि बख़्श न कयो वेंदो। बलोचिस्तान में मुसलसल बरसात सबबि हर पासे तबाही जा मंज़र। ग्वादर, केच, आवरान ऐं हरलाई में तेज़ बरसात। मुसलसल वसकारे सबबि ग्वादर जो कराचीअ सां राब्तो। काटा खंभा किरण सबबि बिजली बंदि। केतिराई कचा घर ड्रही पट पइजी विया। ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड में विच में पहिरीं T20 मैच थी रही आहे। ऑलराउंडर इमाद वसीम ऐं फास्ट बॉलर मोहम्मद आमिर डिघे अरसे खां पोइ मैदान ते लहंदा। नौजवान बैटर उस्मान खान बि टीम जो हिसो हूंदो। विकेट कीपर बैटर आज़म खान खे फिटनेस मसइलनि सबबि ड्रॉप करण जो हुकुम।